में इन वाक़ियनि ते अफ़सोस जो इज़हार कंदे बिलाल जे कातिलनि बिलाल काका जे कातिलनि खे हिकदमि गिरफ़्तार करण जी घुर कई वई। ॿ गैर मुल्कियुनि खे उहे अफ़गानी या ॿिया गैर मुल्की जो उन्हनि खे नेकाली जो बंदोबस्तु कयो वञे। ॿियनि सूबनि मां ईंदड़ माण्हुनि खे वोट जो ऐं शनाख़्ती कार्ड जो मक़ामी सिंध जो ॾियण खां जो हक़ु न ॾिनो वञे ऐं इन जे लाइ इहो फ़ैसिलो कयो वियो त इन जे लाइ राय आमा ठाही वेंदी ऐं 21 तारीख़ ते हैदराबाद में जलसो थींदो। इहो जेको चार्टर ठहियलु आहे सिंध एक्शन कमेटी जो, इन ते राय आमा ठाहिण ऐं सॼे मुल्क ऐं दुनिया खे ॾेखारणु त सिंधी क़ौम जेका हज़ारे सालनि खां वठी पंहिंजे धरतीअ ते मौजूदु आहे उन खे मिनॉरिटी में चेंज करे उन जी जाग्राफ़ी खे टोड़ण फोड़ण जी जेका साज़िश पाकिस्तान पीपल्स पार्टी सियासी पार्टी तौर ते कमु करे रही आहे। गैर मुल्कियुनि खे हिते गैर मुल्कियुनि जे कानूननि खे पको ख़ुसूसन अफ़गानियुनि खे गैर मुल्कियुनि खे शनाख़्ती कार्ड ॾियारणु ऐं सिंध खे विराइण जी जेको साज़िश करे रही आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी उन खे उघाड़ो करियूं ऐं सिंध जे माण्हुनि जे अॻियां बि उघाड़ो करियूं ऐं सॼी दुनिया खे ॿुधायूं त सिंधी क़ौम जे जिया पिल आहे। हाणे सिंध खे मुकमल ख़ुदि मुख़्तियारी खपे।